कहिड़नि जानवर कहिड़ा जानवर अहिड़ा आहिनि जिन में 7 पतियूं थी सघनि थियूं? ॾिसो जेको नंढो जानवर आहे ॿकर आहे ॿकरी आहे दुंबो आहे घेटो आहे रिढ आहे इन में सिर्फ़ु हिकु ई पती थी सघे। अगरि इन में जीअं आमतौरु कंदा आहिनि हिकु ई ॿकर या ॿकरी सॼे घरार जे तरफ़ां क़ुर्बान कयूं त उहा क़ुर्बानी थींदी न, कंहिंजी न थींदी, छो त इहो नंढो जानवर हिकु ई पती शुमारु थींदो। अलबत जेके वॾा जानवर आहिनि, ॻऊं थी वई, मेंह थी वई, उठ थी वियो, इन्हनि जे अंदरि वधि में वधि 7 पतियूं थी थियूं सघनि। घटि में घटि हिकु पती आहे, केरु अगरि चाहे सॼो जानवर पंहिंजे तरफ़ां वॾो क़ुर्बान करे त बि इन में को मसइलो न आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कई मौक़नि ते हिकिड़ो जानवर उठ जेको आहे पंहिंजे तरफ़ां क़ुर्बान कयूं, सॼो पंहिंजे तरफ़ां, ठीकु आहे। त बाक़ी पतियुनि जे हवाले सां इहा ई तफ़सील आहे जो वधि में वधि 7 पतियूं उन जे अंदरि थी थियूं सघनि। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।